तारीख़ में के शख़्सियतूं अहिड़ियूं थियनि थियूं जंहिंजा नज़रिया, जंहिंजा कम, के जंहिंजा अमल क़ौमुनि जे मथां हिकिड़ी वॾी छाप रखनि था। पर क़ौमुनि जे मथां छा, पर वक़्त ऐं सदियुनि ताईं उन्हनि जी छाप उहा रहे थी। असां वटि सिंध जे अंदरि कई शख़्सियतूं पैदा थियूं आहिनि जेके जंहिंजा अमल, जंहिंजा नज़रिया, जंहिंजूं सोचूं तमामु वॾियूं आहिनि। पर हिकु शख़्सियत अहिड़ी आहे जेका सभिनी शख़्सियतुनि खां मथां ई आहे, उहो आहे साईं जेम्स सैद। साईं जेम्स सैद हिकु सियासी शख़्सियत, हिकु समाजी शख़्सियत, हिकु अदबी शख़्सियत ऐं हिकु इल्मी शख़्सियत। संदसि हर तरफ़ खां वॾियूं ख़िदमतूं आहिनि ऐं संदसि कई किताब बि लिखियल आहिनि। मां संदसि ॿिनि किताबनि जो हिते तारीफ़ ॾींदुसि। ही किताब सिंधी कल्चर ऐं सिंध जा सुरमा, ॿ किताब आहिनि। हिकिड़े जुल्द में बाइंड थियल आहिनि, रोशनी पब्लिकेशन वारनि छपिया आहिनि। हिन जा सफ़ा कुल जेका 130 सुफ़ा आहिनि ऐं संदसि 2 किताब आहिनि। सिंध जा सुरमा जेको किताब आहे या जेको हिन जो हिसो आहे, उन में सिंध जे उन्हनि सूर्यनि बादशाहनि ऐं सूर्यनि सरवाणनि ऐं सूर्यनि सुपर सालरनि जी किसो बयानु कयल आहे। ॿियो किताब आहे सिंधी कल्चर। कल्चर मीन्स क़ौम जे लाइ जेके बि उथणियूं वेहणियूं आहिनि, उन जी ॿोली आहे, हुन जी जेके रीतियूं रस्मूं रवाज आहिनि, उन बाबति हिन किताब में लिखियलु आहे। ॾाढो सुठो ऐं साइंटिफिक वे में किताब में दर्ज थियलु आहे। मां सम्झां थो हीअ किताब असांखे पढ़णु घुरिजे। ॿियो किताब संदसि आहे पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़बानी। हीअ साईं जी आत्म कहाणी आहे। पंहिंजे ज़िंदगीअ में जेके बि हुन जूं उथणी वेहणी रही आहे, ॼमण खां वठी आख़िर ताईं जेसिताईं हिन किताब लिखियो आहे। हीअ 3 जुल्दनि में किताब आहे। हिन जो हीअ टियों जुल्द आहे। 2 जुल्द हिन जा अॻु में छपी चुका आहिनि। इन ई नाले सां संदसि कहाणी आहे ऐं पंहिंजी ज़बानी पाण हुन लिखी आहे। इहा ई संदसि आत्म कहाणी आहे। साईं जेम्स सैद जनवरी महीने में ॼाओ हो। 17 जनवरी हुन जे जनम ॾिण जो ॾींहुं आहे ऐं मां सिंधी क़ौम खे ऐं पूरी दुनिया खे, आलम इंसानियत खे साईं जेम्स सैद जे जनम ॾींहं जी बि मुबारक ॾियां थो।